ताला पंहिंजे ॿारनि खे आज़माईंदो आहे। कॾहिं माल मिल्कियत दुनिया दौलत सेहत ऐं तंदुरुस्ती ॾेई, कॾहिं अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि खे आज़माईंदो आहे मिसकीनी गुरबत बीमारी तकलीफ़ ॾुख ऐं ग़म ॾे। दुनिया में कोई शख्स अहिड़ो तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी सुखनि में गुज़री वई। भली मुल्क जो सदर हुजे वज़ीर आज़म हुजे पर ज़रूर उनखे ज़िंदगी में ॾुख पहुतो। कॾहिं अबे जी जुदाई जो, कॾहिं अम्मा जी जुदाई जो, कॾहिं औलाद जी जुदाई जो, कॾहिं दोस्तनि जी जुदाई जो। अहिड़े नमूने सां कोई शख्स अहिड़ो बि तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री वई। ग़रीब हूंदो, मिसकीन हूंदो, रोड ते पत्थर टुटींदो, पर कॾहिं त ज़िंदगी में ख़ुशी थी हूंदसि। शादी कई हूंदई उनजी ख़ुशी, घर में बचड़ो ॼाओ हूंदसि उनजी ख़ुशी, ईद जे ॾींहुं नवां लटा पाता हूंदई उनजी ख़ुशी। बहरहाल दुनिया में ॾुख बि ईंदा, सुख बि ईंदा, शादियूं बि थींदियूं, ग़मियूं बि थींदियूं, नफ़ा बि थींदा, नुक़सान बि थींदा। हाणे सुख मिले त छा कजे, ॾुख मिले त छा कजे, शादी हुजे त छा कजे, ग़मी हुजे त छा कजे। उनजे लाइ अल्लाह से फरमायो लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम। फरमाई है मुंहिंजा बानो जेकर मुंहिंजी नेमत मिलई तो किरोड़ जो बंगलो ठहरायो, 80 लख जी पराडो गाड़ी वरिती, 50 जरेब ज़मीन जो सौदो कई, घर में बचड़ो ॼाओ या पुट जे शादी जी ख़ुशी आ। हाणे नाच न कजा, गाना न हलाइजा, मौसीक़ी राग न ॿुधजा, अदाकार फनकार न घुराइजा, शराब जूं बोतलूं पंहिंजे उताक में संगत खे न पियारिजा। फरमाई लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम। रब फरमायो मुंहिंजी नेमत मिलई त वुज़ू करे मस्जिद में आ, बरकातूं नफिल नमाज शुक्राने जी नियत सां पढ़ी रब खां दुआ घुर, या अल्लाह ही बंगलो भी तो दिनो, गाड़ी भी तो दिनी, जमीन भी तो दिनी, बचड़ो भी तो दिनो आ, पुट जी शादी जी खुशी भी तो नसीब कई आ। या अल्लाह ही सब मेहरबानियों सब नेमतूं तुझूं हन। फरमाई लाइन शकरतुम लाज़ीदन्नकुम। जेकर इए शुक्र कंदो त मां रब अञा वधाए ॾींदोसां। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। रब फरमायो मूंखे छा थींदो जो मां तव्हांखे अज़ाब कयां जेकर तव्हां शुक्र गुज़ार बाना बणजी वञो। कहिड़ो मूंखे फ़ाइदो थींदो जो तव्हांखे पैदा करे वरी बाहि में साड़ियां, मुंहिंजी तव्हां सां दुश्मनी त कान्हे। फरमाई इन्नल्लाह बिन्नासि लरऊफुर रहीम। रब फरमायो एतिरो अबो अम्मा तव्हांजे मथां महिरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मां रब तव्हांजे मथां महिरबान ऐं शफ़ीक़। अम्मा पंहिंजे बच्चे खे बाहि में साड़ींदी, रब पंहिंजे बाने खे बाहि में कीअं साड़ींदुसि। हदीसुनि जे किताबनि में अचे थो हिकिड़ी माई नबी से वटि आई, साईं जन खां सुवाल कई, साईं तव्हां पाण फरमायो आहे एतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार न आहे जेतिरो रब जो पंहिंजे बाने सां प्यार आहे। साईं जन फरमा हाओ अम्मा मां ईअं फरमायो आहे। उन माई चयो साईं तव्हां ईअं बि फरमायो आहे जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे। साईं जन फरमा हाओ अम्मा मां ईअं बि फरमायो आहे। तो उन माई चयो साईं मां चुल्ह ते वेठी हुयसि बाहि भरे पई,
मुझो नंढड़ो बचड़ो ज़रे ज़रे बाहि ॾे पियो वञे मां उनखे बाहि खां बचायांसि पई वरी बाहि ॾे पियो वञे वरी बाहि खां बचायांसि पई साईं मुंहिंजी दिलि त एतिरो बि बर्दाश्त नथी करे जो मुंहिंजे बच्चे खे आंगुर में को बाहि जो तो अचे पोइ रब जंहिंजो 70 दफ़ा मूंखां वधीक बाने सां प्यार आहे ओ रब पंहिंजे बाने खे बाहि में कीअं साड़ींदो साईं ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे वॾो सुवाल कयूं साईं जन ख़ामोश थी छो त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायूं वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा क़ुरान दफ़ा में मुंहिंजो नबी पंहिंजे मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे जॾहिं बि मुंहिंजो सुनो नबी ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान मुहम्मद मुस्तफ़ा जी हूंदी आहे पर कलाम अल्लाह जो हूंदो आहे अल्लाह ताला जिब्रील के हुकुम कयो जिब्रील जी रब जलील वन मुंहिंजे महबूब खे चो सुङाइने माई सच चयो आहे जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे मां रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे बाहि में जलण बर्दाश्त नथी करे मुंहिंजा महबूब मां रब बि पंहिंजे बाने खे बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते के बानो मां रब के रब त समझे मां रब पंहिंजे बाने के बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते के बानो मां रब के रब त समझे पीर ॻोठ जा मुसलमानो हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको बानो रब खे रब सम्झंदो उहो नमाज़ छॾींदो जेको बानो रब खे रब सम्झंदो आहे उनजे कंध ते काती वेही वेंदी पर नमाज़ खे न छॾींदो जीअं मुंहिंजो सुहिणो हुसैन साईं करबला जी सरज़मीन ते आयो 72 साथी शहीद थी विया भाइर शहीद थी विया भाटिया शहीद थी विया बचड़ा शहीद थी विया खीमल खे बाहि ॾिनी वई यार जी का शइ न बची हिकिड़ो मासूम अली असगर बचो आहे हज़रत हुसैन साईं फरमाए ज़ालिमो असांखे त पीअण जे लाइ पाणी नथा ॾियो हिन मासूम जे लाइ त पाणी ॾियो हिकिड़ी पाणीअ जी खली मिली वरी ॿिए हिकिड़े ज़ालिम तीर हुयो उहा खली फाटी पई पाणी हारजी वियो वरी 3 ज़ालिम तीर हुयो मासूम अली असगर बि शहीद थी वियो पछाड़ीअ में अकेलो वञी मैदान में बचो आहे ऐं असांजो अक़ीदो आहे जीअं अली बहादुर हुयो ईअं उनजो पुटु हुसैन इब्न अली बि बहादुर हो बाबा अॻे मुक़ाबिला ईअं कोन थींदा क्लेशन त कान बंदूक जिथड़ी राइफल लंचर मीज़ाइल त कोन आहे अॻे मुक़ाबिला थींदा मैदान में जवाननि जी ख़बर पइजी वेंदी मैदान हल में मुबारिज़ आहे को मुक़ाबले करण वारो जेको मैदान में वेचे पियो हज़रत हुसैन साईं जे हथां शिकस्त जो ज़लील थी करे वापस मोटे पियो या त मुर्दार थी पियो सुबुह खां वठी ज़ोर जी नमाज़ ताईं अकेले हज़रत हुसैन सां मुक़ाबलो कयो आहे आखिर जोर जो नमाज जो टाइम थी वियो हज़रत हुसैन साईं फरमाए ज़ालिमो नमाज जे लाइ त थोरी मोहलत जो नमाज पढ़ी वठां जो नमाज पढ़बी आहे वुज़ू सां पीअण जे लाइ पाणी कोन्हे तूं नमाज कीअं पढ़ंदे हज़रत हुसैन साईं फरमायो छा तव्हां क़ुरान मजीद में न पढ़ियो आहे छा फ़इलम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा रब फरमायो पाणी न मिले त मिट्टी सां तयम्मुम करे नमाज पढ़ो पर नमाज खे छॾिणो न आहे हज़रत हुसैन साईं मिट्टी सां तयम्मुम करे नमाज जी नियत कई क़याम कई रुकू कई जंहिंमहिल सजदे में विया दुश्मन सम्झो था हिते वारो आहे नमाज खां ॿाहिरि हिन सां मुक़ाबिलो न करे सघंदो नमाज में हज़रत हुसैन साईं जो सर मुबारक धड़ खां जुदा कयो
इन जे करे का चवा नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो तयम्मुम खाक से हुए लहू से गुस्ल सैयद हो लबे दरिया प्यासों की शहादत हो तो ऐसी हो सरे नेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो जेको बानो रब खे रब समझंदो आहे उन जो सिर दर खां जुदा थी वेंदो पर नमाज खे न छॾींदो। 27 या 28 ज़ुल्हज ते हज़रत उमर सां मस्जिद नबी में नबी से जे मुसल्ले ते फजर जी नमाज में जख्मी थी पियो। अबू लोलो फेरोज ईरान जो हिकिड़ो मजूसी हुयो ऊंदाई में हज़रत उमर ते खंजरन सां हमलो कयो। हज़रत उमर जख्मी हालत में किरी पियो मुसल्ले ते। हज़रत अब्दुर्रहमान बिन नौफ पोयां आयो मुसल्ले ते बीठो अची बकाया नमाज पूरी कराई। साहबा पोयां परेशान थी विया त जंहिं अल्लाह अकबर चयो उहो आवाज़ ॿियो हो किरात जंहिं कई आवाज़ ॿियो आहे। 22 लख मुरबा मैल जो हाकिम मुसल्ले ते तंग पे थो पर हिकिड़े बि साहबी नमाज खे छॾियो न आहे नमाज पूरी कई। माना नमाज एॾी अहम त शइ आहे। हकीमन चयो त बचण जी उमेद न आहे छो त खंजर ज़हर सां भरियल हुयो। हज़रत उमर खे जंहिं वक़्त में होश आयो त अब्दुल्ला बिन उमर चयो बाबा तव्हां खां फजर जी नमाज हली वई आहे महिरबानी कयो फजर जी नमाज कज़ा कयो। वरी बि नमाज जो हज़रत उमर से जीअं जो नमाज जी नियत करे वरी बेहोश थी वञे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त नमाज केॾी अहम शइ। इन जे करे अल्लाह सां फरमायो जेकर नेमत मिलेव तॾहिं बि वुज़ू करे मस्जिद में अचो। पर जेकर का तकलीफ़ अची वञे का मुसीबत अची वञे अबो हमेशा जे लाइ जुदा थी वियो अम्मा हमेशा जे लाइ विछड़ी वई घरवारी फौत थी वई अचानक नौजवान पुट जो जनाज़ो अची घर में पहुतो आहे। अल्लाह से फरमा जेकर अहिड़ा हालात अची वञनि मुंहं खे धक न हणिजो मथे में मिटी न विझिजो गिरेबान न फाड़िजो पंहिंजो मथो दीवार सां न लॻाइजो है हुसैन न चइजो है ज़ुल्म थियो है कहर थियो अबाड़े घोड़ाड़े। अल्लाह से फरमाइए दाऊ न कजो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनू बिस्सब्र वस्सलाह। रब फरमा जेकर अहिड़ा हालात अची वञनि पोइ बि वुज़ू करे अचे मस्जिद में नमाज पढ़ो ऐं सब्र कयो। इन्नल्लाह मअस्साबिरीन मुंहिंजो वाइदो आहे मां रब तव्हां सां हिन ॾुख में गॾु। तव्हां तजुर्बो कयो का मुसीबत अची वञे का घर में फोती थी वञे पोइ नौजवान मरी वञे वुज़ू करे मस्जिद में अचो बरकतूं नफ़िल नमाज पढ़ी रब खां दुआ घुरो या अल्लाह तुंहिंजी शइ तो पंहिंजी अमानत वापसि वठी इंशा अल्लाह तव्हांजी दिलि मज़बूत थी। रब फरमाए थो मां तव्हां सां हिन ॾुख में गॾु। बाबो फौत थी वियो उनखे गुस्ल कराए कफन पाराए जनाज़ो पढ़ी कब्रिस्तान में दफन करे पोइ ताज़ियत थींदी आहे। ताज़ियत जो सिलसिलो ऐं ताज़ियत मुसलमान सां भी कबी पर गैर मुस्लिम सां भी ताज़ियत कबी आहे। तव्हांजे पाड़े में को गैर मुस्लिम को वाणियो को भील मरी वञे अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे त उन जे ॾुख में भी शरीक थियो उन जी भी ताज़ियत कयो। ताज़ियत माना तसल्ली उनखे तसल्ली दी भी बाबा
जी रब जो हुकुम मौत बरहक जान सभिनी खे छॾिणो असां सभिनी जो रस्तो हेॾा ई असांजो ॾाढो हूंदो मवाली जिथे भी मोती फोती थे तो घोड़े ते चढ़ी उते पहुचे वो घोड़े ता जिया जो लांदो चवंदो खबरदार मुखस माण्हू थी भाॻियो न थी जवानन ते वक्त ईंदा तसली ईअं ॾिबी आहे हुयो अणपढ़ियल मवाली माण्हू हुयो पर जिथे भी फोती थे तो घोड़े तां लहे तो उन्हनि मईत जे वारसन के चए खबरदार भाॻिया न थियो मुखस माण्हू थियो जवानन ते वक्त ईंदा बाक़ी भाकुर पाए रहंदो रो न या तसली लाए रहंदो उनखे दुख ॾियनि इन्न लिल्लाहि मा आता व अख़ज़ नबी से ताज़ियत कंदा हा फरमाईंदा ॾियण वारो भी अल्लाह वठण वारो भी अल्लाह हर शय जो पांजो वक्त मुक़रर आ इन जो एतिरो वक्त हुयो पांजो वक्त पूरो करे हलियो हुयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन असां भी अल्लाह जा इहो भी अल्लाह जो इहो अॻे वियो असां जे पोयां ईंदासीं सभिनी जो रस्तो हेॾा ई ताज़ियत जो कबी आहे त पोइ दुख घटिबो आहे मिट माइट जो तॾहिं ते ईंदा कचहरी कंदा वेहंदा त पोइ दुख घटिबो अकेलो माण्हू वेहंदो त पिया दुख दिलि में खुखंदसि क्यों यादियूं ईंदसि पर हुन सां कचहरी कबी तॾहिं ते वेहबो त तसली थी वरी जेकर क़ौम जो वॾेरो सरदार दुख में अची पहुतो त अञा दुख लही वियो वरी जेकर कायदे सिंध राशिद महमूद मौलाना फजल रहमान अची दुख में पहुतो ताज़ियत कई त सब दुख खत्म अल्लाह से फरमाया अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह ओ ईमान वारो सब कलमो तो पढ़ो जोर सां जेकर तव्हां जे मथां का मुसीबत अची वञे का मोती या फोती थी वञे को नौजवान मरी वञे उन जो जनाज़ो अची घर में पहुचे पंहिंजे मथे खे धक न हणिजो पंहिंजो गिरेबान न फाड़िजो पंहिंजे मथे में मिट्टी न विझिजो हाय ज़ुल्म थियो हाय कहर थियो हाय हुसैन ईअं न चइजो अल्लाह से फरमाए जेकर अहिड़ा हालात अची वञनि त वुज़ू करे मस्जिद में अचो बरकातू नफ़िल नमाज़ पढ़ी अल्लाह से फरमाए थो नमाज पढ़ंदो सब्र कंदो त इन्नल्लाह मा साबिरीन तमा रब तव्हां सां इन दुख में गॾो हाणे मां तव्हां खां पुछां थो रब जो ताज़ियत करे रब जो असां सां दुख में गॾो हुजे त पोइ दुख छाजो सो हज़रत हुसैन साईं हिन ॾींहं ते सब्र कयो आहे असांखे बि छा करिणो आखिरी वक्त में हज़रत हुसैन साईं पंहिंजी भेण बीबी ज़ैनब खां जा वक्त में मोकिलाइनि पिया फरमाइनि पिया या उख्ती इस्बिरी ओ मुंहिंजी भेण ज़ैनब जीअं असांजी अम्मा फातिमा नाने मुस्तफ़ा जे जुदाई ते सब्र कयो ईअं तूं बि मुंहिंजे शहादत ते सब्र कजां जीअं अम्मा फातिमा आखिरी वक्त ताईं पर्दे खे न छॾियो बाबे अली के वसीयत कई त मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो बि रात जो खणिजां मुंहिंजे जनाज़े जे चुबाज़ खजनि जूं छिड़ियूं ॾिजां मथां वॾी चादर रखिजां मथां का धारे मर्द जी नज़र मुंहिंजे जनाज़े ते पवे ऐं ईअं चए त मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी फातिमा जो एतिरो कदो हुयो अली मां इहो बि बर्दाश्त नथी कयां हज़रत हुसैन साईं फरमायो मुंहिंजी भेण ज़ैनब मुंहिंजे शहादत ते सब्र बि कजां अम्मा फातिमा जे पर्दे खे बि न छॾिजां मां दवाइज़न में चवंदो आहियां जेकर इस्लाम ख़ातिर दीन ख़ातिर मुंहिंजे जिस्म जा टुकड़ा रोड ते पिया हुजनि त मुंहिंजी न्याणी या मुंहिंजी घरवारी या मुंहिंजी भेण मथो उगाड़ो करे बेपर्दा थी करे रोड ते मुंहिंजे लाश ते मातम कोन कंदियूं
बेसब्री बेपर्दगी को न कंदियूं एतिरो दीन आहे मूंखे यकीन आहे। मौलवी जोगी जी घरवारी मौलवी जोगी जी न्याणी मौलवी जोगी जी भेण पंहिंजे शहीद ते मातम नथी करे सघे बेसब्री बेपर्दगी नथी करे सघे त मां तव्हां खां पुछां थो हज़रत हुसैन सिंह जे पाक खानदान जे पाक बीबियुनि जे बारे में तव्हां इहो तसवुर करे सघो था त उन्हनि बेसब्री कई आहे बेपर्दगी कई आहे जेके चवनि था त उन्हनि बेसब्री कई आहे बेपर्दगी कई आहे अल्लाह ताला उन्हनि जे मायुनि खे क़यामत ताईं घिटियुनि में रुलाए इहा आल रसूल आल बैत रसूल जी इन्हनि खे पिट ऐं पारातो आहे। मां तव्हां खां पुछां थो हिते जेकर पीर ॻोठ में केरु शहीद थी वञे ऐं मां लौड ते बीह करे चवां फलाणो जेको मेमो साहब शहीद थी वियो उनजी ज़ाल हीअं पई रोए वरी पार कढी तव्हांखे ॿुधायां उनजी भेण हीअं पई पार कढे उनजी न्याणी हीअं पई रोए तव्हां बर्दाश्त कंदव मेमो जोगी साहब तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे छा जो असांजे मायुनि जूं तूं आहलू थो कढे हज़रत हुसैन सिंह जे पाक खानदान जे पाक बीबियुनि जे बारे में अॼोके दौर जो ज़ाकिर ऐं ज़वार लौट ते बीह करे माण्हुनि जाॾो थो चवे हुसैन जी भेण बीबी ज़ैनब हीअं पई रोए बीबी सकीना हीअं पई पार कढे उमे फरव हीअं पई ताऊं करे बीबी सुगरा हीअं पई रड़ियूं करे भेणा हिननि खे को सम्झाइण वारो आहे या कोन्हे। मां तव्हां खां पुछां थो इहे आल रसूल आल बैत रसूल जी तारीफ़ पिया कनि या उन्हनि जी बेअदबी ऐं गुस्ताखी पिया कनि। पीउ मरी वेंदो आहे नी त पोइ पीउ जे मौत ते घणो रोंदो बि उहो पुटु आहे जेको पीउ जो नाफ़रमान आहे जेको नाफ़रमान पुटु हूंदो तव्हां तजुर्बो कयो उहो रोंदो घणो जे बाबे जे यारनि खे पतो पए त फलाणे खे यार सदमो ॾाढो पीउ पोइ हरू भरू पियो रड़ियूं कंदो हाय बाबा फलाणे ॾींहुं तोखे लठियूं आहियूं हाय बाबा फलाणे ॾींहुं तोखे गारियूं ॾिनमि हाय बाबा फलाणे ॾींहुं तोखे पुॼा ॾिनमि हाय बाबा फलाणे ॾींहुं तुंहिंजी बेइज़ती कयमि पोइ हीअ रड़ियूं पियो कंदो हाय हाय ही भी खानदान रसूल जा बेअदब ऐं नाफ़रमान ज़ुल्म इन मज़हब कयो शिया ने आल बैत पोइ तॾहिं था चवनि हाय हाय हुसैन हाय हुसैन हाय हुसैन 800 या 1800 ख़त तोॾे लिखियासीं हाय हुसैन तुंहिंजे सौट मुस्लिम बिन अकील खे शहीद कयोसीं हाय हुसैन तुंहिंजे भाइरनि खे शहीद कयोसीं हाय हुसैन तुंहिंजे बच्चनि खे शहीद कयोसीं हाय हुसैन तोसां धोखो करे तोखे शहीद कयोसीं हाय हुसैन पोइ हाय हाय पैदा अंग्रेज जी हुकूमत हुई हिते हिन बर सगीर में वो हिकिड़ो गवर्नर आयो रोड़ी में अचे लथो ख़ुदा जी कुदरत उन ॾींहुं नाई मुहर्रम रोड़ीअ में उते सभु इहे कारनि कपिड़नि वारा मायूं मर्द सभु मुंहुं ऐं मथो पिया पिटनि सीने खे धक हणनि त हुन गवर्नर सम्झो त शायदि मूं जे ख़िलाफ़ ई एहतिजाज आहे सो ॿाहूं ॿधी करे चई बाबा मां वापसि थो वञा जेकर मूंखे तव्हांजी गवर्नर नथी वणे तव्हां हरू भरू मुंहुं मथो छो था पिटियो मां वापसि वञा थो बर्तानिया सो हुननि चयसि असांजो तुंहिंजे ख़िलाफ़ एहतिजाज न आहे पर 1400 साल पहिरियों ई असांजा हिकिड़ा इमाम हुया पोइ हुननि दीन ख़ातिर इस्लाम ख़ातिर उहे शहीद थी विया ज़ालिम सां मुक़ाबिलो कंदे तंहिंजे करे असां मुंहुं ई मथो था पिटियूं त हुन अंग्रेज़ गवर्नर काफ़िर चयो त थुक हुजे तव्हांजे मुंहं में लानत हुजे तव्हांजे इन ज़हन ते असां काफ़िर आहियूं यहूदी ईसाई आहियूं असां में त जेकर को मुल्क ख़ातिर पंहिंजे मज़हब ख़ातिर मरंदो आहे त असां त हुनखे सलाम कंदा आहियूं ऐं तव्हांजा इमाम शहीद थी विया आहिनि इस्लाम ख़ातिर ज़ालिम सां मुक़ाबिलो कंदे तव्हां वरी पंहिंजो मुंहुं ई मथो था पिटियो तव्हां त वॾा लानती हो माना ही काफ़िर उहे बि सम्झनि पिया त इहो तरीक़ो सही न आहे
केर समझाए। बाबाई मुल्क पाकिस्तान असां सुन्निन जो मुल्क छा ताले करे तवा इंतशार न कर। ये मुल्क जो आ सुन्निन जो आ, सुन्नी स्टेट। मां तवा का पूछा तो पाकिस्तान जे टीवी में या पाकिस्तान जे रेडियो में कर शीयन जी आजान तवा बुधी ईरान में ईंदी बाकी पाकिस्तान में नहीं। भली तवाजे मुल्क जो सदर जरदारी शियो छो न हुजे, भली सिंध जो वजीर आला मुराद अली शाह शियो छो न हुजे, भली सब वजीर आन भी शिया। हिन जी मां खे ताकत न आहे जो टीवी ते या रेडियो ते शियन वारी आजान चई सके। हिन खे जुरत ही न आहे। पाकिस्तान सुन्नी स्टेट है। पाकिस्तान जा जेके भी सरकारी इदारा उते पेशवा में सब सुनी है। भली तव्हांजा ऑफिसर सब शिया थी वञनि, कंहिंखे जुरत न आहे जो शीए खे उते पेशवा मोकिले। आईन में मनो थियल है, आईन में लिखियल आहे त ही पाकिस्तान सुन्निन जो मुल्क आहे। हीउ असांजो घर आहे, तंहिंजे करे हिन घर जी हिफ़ाज़त असांखे करे। जेकर को इंतजार करे थो त मोबाइल जो दौर आहे त उनजो भरियो, गुस्ताखी करे थो तो उनजी महफूज़ कयो। कोर्ट आहे, कानून आहे, आईन आहे, जेको गुस्ताखी कंदो उनजी सज़ा घटि में घटि 10 साल। इंतजार न कयो। ये असांजो मुल्क पाकिस्तान आज़म कयो त असां पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं न पंहिंजे मुल्क में क़ुरान वारो कानून नाफ़िज़ कंदासीं। मुनाज़रन जो भी हाणे वक्त न आहे, छॾियो मुनाज़रन खे। मुनाज़रन में छा आहे? मौलाना अब्दुल शकुद्दीन पुरी रहमतुल्लाह अलैह हाणे भी केस हटा उनजी। मां कल कंडियारो में भी तकरीर कयमि। समय अञा जमायती हुए जेरा कंडियारो में मौलाना दीनपुरी तकरीर पियो करे। 83 जो ज़मानो, 80 वारे ॾहाके में अज़मत साहबा जे मौज़ू ते त हिकिड़ो शमू हुयो मवाली, वॾो होटल हूंदो चमन बाजार में। वो भी वाइज ॿुधे पियो, विच वाइज में उथी बीठो। मौलाना दीनपुरी के चई दीनपुरी मुनाज़रो कर, तारीख़ ॾे, मां पंहिंजा ज़ाकिर वठी थो अचां। त दीनपुरी भी दीनपुरी हो। मौलाना दीनपुरी फरमायो, शमू मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि भंग आहे, मूं वटि खीर आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि मातम आहे, मूं वटि सब्र आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि मेखानो आहे, मूं वटि मस्जिद आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि तबरो आहे, तो वटि गारियूं आहिनि, गंदगी ऐं गलाज़त आहे। असां वटि अलाह जो क़ुरान आहे, नबी जो फरमान आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि मर्सी आई दोईरा आहिनि, मूं वटि अलाह जो कलाम आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तो वटि ज़वार आहे, मूं वटि हाजी आहे। मुनाज़रो त थियो पियो आहे, तोखे ईरान मुबारक, मूंखे मको मदीनो मुबारक। तो सागो शमू हवाली सवर पे जो खड़कनो नोट, 9 नोट अचे दीनपुरी जाड़ो स्टेज ते टेबल ते रखे। चे दीनपुरी मुनाज़रो थियो, शमूह के हक समझ में अची वियो। कलमो पढ़ा, मूंखे मुसलमान कर, सुभाणे मुंहिंजे होटल ते चांहि भी पी वञा, मूंखे दुआ भी करी। मुनाज़रा छा जा, हर शइ अलॻि आहे। हरू भरू मुनाज़रा में पंहिंजो वक़्तु था ज़ाया कनि। जी हर शइ अलॻि आहे। मुहर्रम जो महीनो थो अचे त रुगो सबीलुनि ते जहिड़ा। अरे बाबा, असां सबीलुनि जा मुनकिर न आहियूं। असां सबीलुनि जा, मां तवाइज़ में चवंदो सॼो साल सबील हलाए। ग़रीबनि मिस्किननि मुसाफ़िरनि खे थधो पाणी पीआरियो, सवाब शुहदा करबला खे पहुचाए। बाक़ी हीअ कड़ी सबील आहे जो हिकिड़ो पाणी रखी वरी उते बैनर तव्हां लॻायो फिरके वारा में, वरी उते मर्सी आई दोईरा ज़ाकिरनि जूं तकरीरूं ईज़ा ईंदड़। मां तव्हां खां पुछां त या सबील आहे या ख़ुदा जो अज़ाब? असां त इंतिज़ामिया खे चऊं था त बैनर न लॻाइनि।
ये मरसिया दो हीरा न हलाइन ये गरीब मिस्किनन के उन्यालन के पानी पियारन सवाब होते मुझो मदरसो आहे खंडू में रोड ते मां सबील हणी छॾी सॼो साल फी सबील्लाह मां पाणी पियंदा पिया हीअ सबील कड़ी है जो तव्हां बैनर पिया लॻायो मरसिया दो हीरा पिया हलायो साहबा के खिलाफ तकरीर पिया हलायो या सबील न आयो ख़ुदा जो अज़ाब इन जे करे असीं चऊं था सबील न बाक़ी सबील जा असां मुनकिर न आहियूं अॼु सॼो ॾींहुं हाजी अलाह बख़्श जी सबील हली आहे नज़र न्याज इहो बि रब जो कमु सम्झो था की न नज़र माना बास न्याज माना झुकण न्याज मंदी झुकाव मां झुकबो कंहिंजे आॾो नमाज कंहिंजे लाइ रोज़ो कंहिंजे लाइ हज कंहिंजे लाइ ज़कात कंहिंजे लाइ ख़ैर ख़ैरात कंहिंजे लाइ सभु मुस्लमानों चओ त नज़र ऐं न्याज बि सिर्फ़ु रब जे लाइ ईअं चवंदा कयो त हीअ नज़र बि अलाह जो त न्याज बि सवाब हुसैन खैरात फी सबीलिल्लाह सवाब बाबे खे मिले खैरात फी सबीलिल्लाह सवाब पुट मरहूम खे मिले खैरात फी सबीलिल्लाह सवाब हज़रत मुक्शिद साईं रोज़े धणी वारनि खे मिले कंहिं मनो कई छा नबी साईं असांखे खैरात न सेखारी आहे छा तव्हां निधड़का हो छा बाबा भी लको लीवाने हुए निधड़का उन्हनि वटि न अलाह न अलाह जो रसूल न ख़ुदा जो क़ुरान न नबी जो फरमान उहे निधड़का उन्हनि जी मर्ज़ी जीअं वणे तीअं पिया कनि असां त धड़का आहियूं असांखे त नबी साईं बैतुल खला में वञण जो तरीक़ो बि ॿुधायो आहे कज़ा हाजत जे लाइ त वञो त कीअं वञो वेहो कीअं इस्तिंजा तारत कीअं कजे असां निधड़का त न आहियूं ईसाले सवाब जो तरीक़ो असांखे नबी साईं सम्झायो मां पंहिंजे नौजवाननि खे गुज़ारिश थो कयां त उलमा सां तालुक़ रखो शीयत मज़हब न आहे शीयत हिकिड़ो फितनो आहे मुसलमाननि जे विच में इंतिशार पैदा करण जे लाइ हिकिड़ो टोलो पैदा थियो आहे नबी साईं जे ज़माने खां वठी जिन खे मुनाफ़िक़ चइबो हुयो उहो टोलो हले ॻाल्हियूं फितने वारी बाबा नबी साईं बुखारी में लिखियो पियो आहे नबी साईं फरमायो पेन पनो खणी अचो किरतास पेन पनो खणी अचो हज़रत उमर इनकार कयो जेको नबी साईं जो चयो न मञे उहो काफ़िर आहे तंहिंजे करे हज़रत उमर मुस्लमान न आहे इन ॻाल्हियुनि खे पिया वधाए बुखारी में त ईअं आहे खमीस जो ॾींहुं हुयो नबी साईं खे तकलीफ़ हुई बीमार हुया पाण फरमायूं पेन पनो खणी अचो हज़रत उमर साईं अर्ज़ु कयो साईं तव्हांखे तकलीफ़ आहे तव्हां बीमार आहियो बसि असांखे अलाह जो क़ुरान तव्हांजो फरमान असांजे लाइ काफ़ी आहे बसि इहा ॻाल्हि ई हाणे हिनखे वधाईंदा मां तव्हां खां पुछां थो उन वक़्त में हज़रत अली साईं हुयो या कोन हो ऐं नबी साईं हज़रत उमर खे चयो छा त पेन पनो तूं खणी आ हज़रत उमर जो नालो वरितऊं छा हज़रत उमर त महिमान हो मीज़बान त हज़रत अली साईं हो तव्हां इन्हनि खां पुछा कयो त अली साईं जो घर वेझो हो या हज़रत उमर जो घर वेझो त पेन पनो त हज़रत अली साईं खणी अचे हा इस सिर्फ हज़रत अली हज़रत उमर साईं खे काफ़िर नथा चवनि पर इन जे ज़िम्न में हज़रत अली साईं खे बि काफ़िर असांजे हदीसुनि जे किताबनि में लिखियो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह हज़रत अली से पाण तूं फरमाए त मुंहिंजे सोने नबी पछाड़ी मूंखे हुकुम कयो त पेन पनो खणी अचो मां तव्हांखे कुझु ॻाल्हियूं लिखी ॾियां उहे ॻाल्हियूं इहे ई हुयूं त नमाज़ जी पारत अथव बाननि जी पारत अथव पंहिंजे घर वारनि जी पारत अथव इहा नबी से वसियत कई नबी से चवनि पिया त मां मुंहिंजो नबी साईं जे दिलि खे ई ॾिसी आया छा त नबी साईं खिलाफ़त पिया लिखनि हज़रत अली साईं भागे फदक जो मसलो ये ॿ टे मसला असांजा सुन्नी नौजवान बि मौलवियुनि खे ॾींदा गाड़ियूं हिन वटि मौलवी आहिनि उहे जेके मोबाइल वारा यो मोहम्मद अली मिर्ज़ा इंजीनियर यो जावेद गामिदी ये बदमाश प्रोफेसर ऐं डॉक्टर जेके वेठा आहिनि असांजे नौजवान वटि मौलवी आहे अरे बाबा ये मौलवी न आहिनि ये इंजीनियर आहिनि ये डॉक्टर आहिनि ये प्रोफेसर आहिनि कुरान हदीस जी तशरीह करण जो इन्हनि खे कोई हक़ न आहे अल्हम्दुलिल्लाह असांजा आलिम ज़िंदा आहिनि मदरसे में वञो उते किताब पिया आहिनि
ये तो मोबाइल में ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदा मोबाइल में ये सभु मोबाइल ते कब्ज़ो सॼो यहूदियुनि जो सॼो अज़म कयो त उलमा सां तालुक़ रखंदासीं उलमा सां जुड़ंदासीं कंहिं मसइले में मुंझंदासीं परेशान थींदासीं त इंशाअल्लाह असां मदरसनि में आलम वेंदासीं ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो सॼो दीन महफ़ूज़ आहे मुकम्मिल आहे असांजो दीन इस्लाम मुकम्मिल मज़हब आहे का ॻाल्हि वधियल न आहे जो केरु खुटाए का ॻाल्हि खुटल न आहे जो केरु वधाए असांजो क़ुरान बि महफ़ूज़ असांजी बुखारी भी महफूज असांजी सही मुस्लिम भी महफूज असांजी अबू दाऊद भी महफूज तिरमिज़ी भी महफूज नसाई भी महफूज असांजी फिक़ह भी महफूज हिदाया भी महफूज कंज़ भी महफूज कुदूरी भी महफूज पर 1100 साल पहिरीं शेख सादी जी को किताब लिखियो गुलिस्तान बोस्तान असांजी गुलिस्तान भी महफूज बोस्तान भी महफूज करीमा भी महफूज नाम हक भी महफूज पहली फारसी भी महफूज अल्हम्दुलिल्लाह दीन सजो महफूज उलमा सां जुड़ंदो नी इंशाअल्लाह ताल्लुक़ रखंदो नी उलमा सां अज़म कयो त आलमन जॾहिं बि सॾु कयो त इंशाअल्लाह असां मथनि सां कफ़न ॿधी करे आलमन जे सॾ ते पहुचंदासीं इन पाकिस्तान खे असां इंशाअल्लाह इस्लामी रियासत बनाईंदासीं ऐं पाकिस्तान में मुकम्मिल क़ुरान जो कानून नाफ़िज़ मां अरब इमारात वियुसि 10-15 ॾींहं थींदा उते दोस्त चल पियासीं ॾिसो केॾी सफ़ाई आहे रोड रस्ता केॾा साफ़ किथे को गटर खुलियल न आहे का नाली खुलियल न आहे को गंदो पाणी न आहे न मच्छर न मखे मस्जिदूं केॾियूं साफ़ वज़ू खाननि में भी एसी लॻियूं पयूं आहिनि पाकिस्तान में रुगो गंदगी गलाज़त गटर खुलिया पिया आहिनि ॾींहं जो मक्खियूं राति जो मच्छर मां चयो त पाकिस्तान में जेका गलाज़त आहे उन गलाज़त खां ही अरब इमारात में जेका गलाज़त आहे 1000 दफ़ा वधीक ख़राब आहे पाकिस्तान में गटर खुलियल आहिनि नालियूं खुलियल आहिनि मक्खियूं ऐं मच्छर आहिनि ही गंदगी गलाज़त जेका ज़िना पई थी सरेआम हले इहा त पाकिस्तान में कान्हे जेकॾहिं को कारो मुंहुं करे थो पोइ बि लिकी थो करे उते त हिते मस्जिद ठही पई आहे भरिसां चकलो ठहियो तव्हांजी मर्ज़ी आहे मस्जिद में वञो मदरसे वञो हाणे मां तव्हां खां पुछां थो अरब दुबई जा अरब भला या पाकिस्तान जा इहे ग़रीब मुस्लमान भला हितों जा हुक्मरान भी कोशिश इहा था बाबा 11 सालनि खां उमिरि में जेको घटि आहे नी उनजो निकाह न थिए जेको निकाह कंदो उहो जेल में हले ज़िना भली कनि बाक़ी निकाह न ज़िना भली कनि निकाह न कनि लोलो पियो वञे हज ते कामन चयो असां मरी विया आहियूं जो तूं हज ते वेंदे सो ही भी यूरोप के राज़ी करण जे लाइ ज़रदारी साहब ग़लत बिलन ते पियो सही करे छा असां मौलवी मरी विया आहियूं छा सभु चयो त असां इन कानून खे पंहिंजे जुतीअ जे नोक ते गंदी नाली में फिट कंदासीं लानत था कयूं तव्हांजे इन कानून ते असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो जेको फरमान आहे उहो मुक़दम आहे अल्लाह जे नबी फरमायो आहे पुट बालिग थी वञे न्याणी बालिग थी वञे निकाह कराए मां पंहिंजे न्याणियुनि जा निकाह कराया का 12 साल जी का 13 जी का 14 जी पुलिस अचे त अखियूं त कढूं को जज अचे निहारे त सही त पेट त फाड़ियूं अरे ज़ालिमो तव्हां कानून पास कयो जो 30 साल 40 साल न्याणियुनि जी उमिरि थी वई आहे उन्हनि जी शादी छो था करायो इहो कानून पास थिए नी त उन्हनि जी शादी थिए क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे केतिरनि जाइनि तो वेचारियूं न्याणियूं असां जूं हदरियूं भेनरूं मोबाइल जा नंबर हथ करे फोन ते ॻाल्हाईंदियूं आहिनि साईं जोगी साहब असांजे ॻोठ में अचो पिया असांजे शहर असांजे महले में अचो पिया महिरबानी कजो कुझु असांजे बारे में बि वाइज़ कयो साईं असांजी 40 साल उमिरि थी वई आहे असांजा अबो अमा असांखे उथारण जे लाइ तयारु न आहिनि साईं तव्हां इन्हनि खे न सम्झाईंदो त केरु सम्झाईंदो ही हयादार न्याणियूं पयूं चवनि बाबा आलमनि सां जेके ॻाल्हाईंदियूं हयादार हूंदियूं नी अल्लाह जो नबी तो चे मन नकाहत बिगैर इज़्न वलीहा फनिकाहुहा बातिलुल बातिलुल बातिलुल
जेका औरत पंहिंजे वली ऐं वारिस जी इजाज़त खां बग़ैर कोर्ट में वञी निकाह थी करे, इहो निकाह बातिल आहे, बातिल आहे, बातिल। जेके ॿार ॼमंदा सभु हरामी पैदा थी। मां तव्हां खां पुछां थो, न्याणीअ जो वली ऐं वारिस केरु आहे? पीउ, मां, पीउ मां न आहिनि त भाइर, भाइर न आहिनि त पुट जेकर मुतलक आहे या बेवा आहे, ॾाॾो, चाचा, मामा, उहे न आहिनि त पोइ सौट, मासात, मारोट, फुफाट, भाटिया, भाणेजा, सफ़ा का निभागिया कोई कोन्हे त पोइ जज उनजो वारिस आहे। भेण पीउ मां वेठा आहिनि, भाइर वेठा आहिनि ऐं कोर्ट में वञी निकाह थी करे, जज थो चए त तमामु भलो कमु थियो। अरे बेग़ैरत तूं पंहिंजे न्याणीअ जो निकाह करा, पराई न्याणीअ जो बग़ैर वलीअ जे तूं निकाह कीअं थो करे? हिकिड़ो मुस्लमान हुयो, हुनखे हिकिड़ी न्याणी रक्शे वारे सां भॼी वञी कोर्ट में निकाह कयईं। पीउ मां रोअनि था पिया, उहा कमीनी चए थी त हीअ मुंहिंजा पीउ मां न आहिनि। जज चयो शाबाश, मां तुंहिंजो निकाह करां थो, मां तुंहिंजो वारिस आहियां। इन जज जहिड़ो बेग़ैरत को दुनिया में थींदो? 8 ॾींहंनि जे अंदरि हुनजा पीउ मां मरी विया। पीउ मां जो कोई हक़ न आहे। तव्हां अहिड़ा कानून पास कयो त इहा माई पंहिंजे वलीअ जी इजाज़त खां बग़ैर न वञे। सही थो चवां या ग़लति? दुबई में, सऊदी अरब में ठीकु आहे, पर उते वलीअ जी इजाज़त खां बग़ैर निकाह न थींदो। कोर्ट में निकाह थींदो पर उते वली मौजूदु। हिते असांजे पाकिस्तान में इंशाअल्लाह असांजी हुकूमत ई ते कानून ख़तमु कंदासीं, ग़लति कानून जेके आहिनि क़ुर ऐं सुन्नत जे ख़िलाफ़। ऐं इंशाअल्लाह क़ुर जो कानून ईंदो, इस्लामी निज़ाम ईंदो, तब्दीली ईंदी, इनकलाब ईंदो। मायूस न थियो, गमगीन न थियो, अज़म कयो त इंशाअल्लाह असां उलमा सां इन तहरीक में गॾु हूंदासीं। दुआऊं बि घुरो त अल्लाह ताला इन मुल्क खे सही इस्लामी रास्ते बनाए। वमा तौफीक़ इल्ला बिल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह, जेके बि बाना सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं तुंहिंजो क़ुर, तुंहिंजे महबूब जो फरमान ॿुधण जे लाइ वेठा आहिनि, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। या अल्लाह सां सभिनी खां राज़ी थी। जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी। या अल्लाह, जेके वेठा आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी, जेके वीचारा हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी। या अल्लाह, जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी, जेके असांजा वॾड़ा नंढड़ा मर्द औरतूं ईमान सां फौत थी विया आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी। जन दोस्तनि इन दीनी प्रवाह में जानी माली हिसो वरितो आहे, उन्हनि जे महिनत खे, हिम्मत खे, जज़्बे खे, ताउन खे, ख़ैरात खे क़बूल फरमा। जेको क़ुर पढ़ियो वियो ख़ैरात के हिन जो सवाब